छा सूरत हाल लगी पई आहे, छा ॾिसो पिया, अहम मुलाक़ातूं थियूं आहिनि ऐं केतिरो इम्कान आहे त बाप पार्टी मां केतिरा मेंबर जेके आहिनि उहे नून लीग खे ज्वाइन करण वञनि पिया ऐं केतिरो वॾो इहो सियासी लैंडस्केप तव्हांखे नज़र अचे पियो शिफ्ट थींदे? जी, बलूचिस्तान में नई सियासी मौसम की शुरुआत गुज़िरियल हफ़्ते थी वई हुई, जॾहिं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ शुरू थी वियूं, पर हुनजो हिकु अॼु जेको आहे उहा मोमेंटम वारो ॾींहुं इन करे आहे जो वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नवाज़ जो सरबराह मियां नवाज़ शरीफ़ कोयटा में आयल आहे ऐं होटल में तरकियल आहे जिते मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि सां मुलाक़ातूं थी रहियूं। उनमें हिकु आम मुलाक़ात आहे, उहा आहे बलूचिस्तान जी अॻूणी सूबाई हुकूमत पार्टी बलूचिस्तान अवामी पार्टी जी जेका सॼी लीडरशिप आहे बशमूल जाम तमाम ख़ान उहा हुन सां मिली रही आहे ऐं 6:30 बजे जे टाइम ते हुनजी मुलाक़ात हुई जेका थोरो प्रोलॉन्ग थी वई आहे ऐं हींअर जेके ख़बरूं आहिनि त फॉर्मली उन पार्टी जूं नवाज़ शरीफ़ सां ऐं हुनजी पार्टी में शमूलियत लाइ ॻाल्हियूं फाइनल थी वियूं आहिनि ऐं घणो इम्कान आहे त 20 खां 22 हुन जा लीडर बशमूल जंहिंमें अॻियां वॾा वज़ीर, सूबाई वज़ीर, सलाहकार, एडवाइज़र ऐं इलेक्टेबल्स जो हिकिड़ो तमामु वॾो अंग जेको आहे उहो नवाज़ लीग में शमूलियत करणु वञी रहियो आहे बाज़ाब्ता तौर। इहा हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे